अस्सलाम वालेकुम याली मदद कड़ा हलन सब ठीक है। उम्मीद है कि बिल्कुल ठीक ठाक होंदा। अब जीअं त अॼु असां आया आहियूं हिकु नई एक्टिविटी सां गॾु। अॼु आहे असांजी प्यारी दोस्त असांजी प्यारी सिंगर फाइज़ा अली जो बर्थडे ऐं हुन मूंखे इनवाइट कयो हो ऐं मुंहिंजी प्यारी सुहिणी एडवोकेट इकरा खे बि। इकरा पाक मोलाली मदद कड़ा हलन साईं। साईं अॼु त माशाल्लाह था लॻो सफ़ा टांडा टांडा ब्लैक जो कान इहो कहर तो करे कहर सफ़ा ऐं हिकिड़ो मथां तव्हांजी स्माइल एॾी प्यारी माशाल्लाह। मुझे फेस रिवील नथा करण ॾियनि। तव्हांजो वोट छा आहे? फेस रिवील थिए माण्हू ॾिसूं कमेंट्स में छा था चवनि। हा ज़रूरु ठीकु आहे कंदासीं। ऐं फाइज़ा बि असां सां गॾु बीठी आहे, उन सां तव्हांखे असां माना मिलरायूं था थोरी सी देरि में। त हूअ पंहिंजी फैमिली सां गॾु फोटोग्राफी थी कराए वठे। त पोइ असांजी ॿी बि दोस्त आहे हिकिड़ी। बाबा मंगरियो साहब अचो न। कहिड़ा हलनि जा? ठीकु आहे, तबियत सही आहे? तव्हांखे कीअं लॻो अॼु मुंहिंजे दोस्तनि सां सुहिणनि सां? टोक्यो के फर्स्ट टाइम ॾिठी आहे, तमामु घणी बहितरीन, तमामु मासूम ऐं नंढड़ी है वाकई। छोटा बम बड़ा धमाका कीस किरी पयूं है ये वीडियो। फाइज़ा सां मिलूं था, फाइज़ा सां मिल रही हूंदा हिकिड़ो खण। जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त फाइज़ा जो बर्थडे आहे त तव्हांखे फाइज़ा ॾेखारियूं था। केॾो केॾी प्यारी बि लॻे माशाल्लाह। हेलो फाइज़ा, अस्सलाम वालेकुम। मूंखे तमामु सुठो लॻो तव्हां सां फर्स्ट टाइम मिली करे, ॾाढो मज़ो आयो। हा मोहबत वञ इहे भले मुल्क में डांडा हुजनि। अॼु माशाल्लाह फाइज़ा जो बर्थडे आहे। जेके बि फाइज़ा जा माना चाहींदड़ परस्तार फॉलोवर्स आहियो हुनखे जेको आहे न दुआऊं करियो जाम सारियूं। अलाह तुंहिंजा नसीब सुठा करे। ऐं माशाल्लाह ॾाढी प्यारी आहे, वीडियोस खां वधीक साम्हूं प्यारी आहे। ऐं असांजो टोक्यो साहब भैया मुझे वॉइस वाली वीडियो सुभाणे मुझे टिकटॉक ते धमाका होंदा। So guys, this is my full look. Wow, कैसी लग रही हूँ मैं? खुद को तो बहुत ही अच्छी लगी हूँ। जी अब ये हेयर बन रहे हैं। आंटी उज़मा की मेहनत माशाल्लाह बहुत दिल से तैयार करती हैं मुझे, और नेचर वाइज भी बहुत ही अच्छी हैं। और मैं सैलून से बहुत कम तैयार होती हूँ। पार्लर का मेकअप मुझे इतना अच्छा नहीं लगता, लेकिन इनका मेकअप मुझे अच्छा लगता है और मेरा इरादा है कि मैं दूसरे सैलून भी ज़रूर ट्राई करूँगी। पिंक रोज़ ब्यूटी सैलून, और ये लग गए मुझे लेंस। चलिए जी गाइज, अब मेरा मेकअप स्टार्ट होगा थोड़ी देर में, और मैं सोच रही थी कि मेरा लुक आज का कैसा बनेगा, लेकिन अच्छा ही बनेगा। और ये पीछे फजीला बैठी हुई है, उस पर मैं हंस रही थी। और जी ये मेरी आंखें थोड़ी थोड़ी बन गई हैं अभी। कसम खा